11 मुहर्रम सन 61 हिजरी छंछर जो ॾींहुं ख़त्म थी वई करबला जी जंग। हुसैन जे रत में बुॾल तलवारूं, फुरात जे पाणी सां धोतियूं ज़ालिमनि। तलवारूं मयान में रखजी वयूं। मुहरे नबूवत जो सवार हुसैन हाणे नेज़े ते सवार आ। अब्बास जी मुर्शिदज़ादी बिन पलाणे उठनि ते वेठी। या काफ़िलो जॾहिं मक़तल वटां गुज़रियो, शहज़ादनि खे शहीदनि जी लाशनि ते रोअण जी मोकल मिली। मुझे पीर शबीर जे मक़तल में आई ज़ैनब दर्दन मारी। उथी भेण सां मिल मुंहिंजा सरदार अदावो, मुझी थी वई शाम तयारी। तुझो अकबर कुठो, तुझो कासिम कुठो, तुझिया भेण जी लाचारी। ओ जित वञा पी कैद थी बामो जाओ, उते आहे माहौल बाज़ारी। प्यासे मज़लूम सां मक़तल में भेणियूं मिलण आयूं। प्यासे मज़लूम सां मक़तल में भेणियूं मिलण आयूं। कंहिंजे नाज़ल ते हुई चादर के दी ज़हरा ॼायूं। प्यासे मज़लूम सां मक़तल में भेणियूं मिलण आयूं। व्याजली खैमा समूरा ऐं लुटे विया बुरका। व्याजली खैमा समूरा ऐं लुटे विया बुरका। है मूंसां गॾु कैद थी आयूं आहिनि मुंहिंजूं टे भाॼायूं। प्यासे मज़लूम सां मक़तल में भेणियूं मिलण आयूं। शहज़ादियूं लाशनि ते आयूं आहिनि। या जेॾी महिल जनाब सकीना आई, आवाज़ ॾेई चई थी मंज़िल परे आ, टाइम थोरो आ, मूंखे बि ॻाल्हाइण ॾियो। पीउ जी लाश ते आई आवाज़ आहे, बचड़ा सभी बियूं आयूं आहिनि, तूं देर सां आई आहीं। साईं फरमाए थी बाबा मक़तल में हर भेण पंहिंजो पंहिंजो भाउ बि ॻोल्हे, मां असगर खे बि ॻोल्हियां। लधो जो देर सां आहे, तुंहिंजे पासे में सुमारियो थी वञा। ओ जंगलो बयाबाना मुंहिंजे नंढड़े भाउ जी पारत हुजे। तुंहिंजे सीने जी तस्कीन बाबा जो कैद थी शाम वञा थी। ओ कया ज़ुल्म वॾा नाने जी उमत वो तोखे रोईंदा ॾियां थी। तोखा बादला था दुरश मरश की हिकु मसलो बाबा पुछा थी। ईअं कहिजी धी थी केदड़ बाबा जीअं मां मिसकीन थियां थी। नथी गल लाहे सघां तोखे आहियां बेवस बाबा। नथी गल लाहे सघां तोखे आहियां बेवस बाबा। तुंहिंजे सीने ते सुम्हण वारीअ जूं ॿधियूं थऊं बाहूं। प्यासे मज़लूम सां मक़तल में भेणियूं मिलण आयूं। कंहिंजो मासूम वयो कुसिजी, कंहिंजो ज़ीशान चवां। रब ॼाणे कीअं रहियूं जीअंदियूं, रब ॼाणे कीअं रहियूं जीअंदियूं तिन पुटनि जूं माऊं। प्यासे मज़लूम
मसामक तल में भेड़ियों मिलण आयो के जे नाज़ल ते हुई चादर के दी ज़हरा